बिरशां मां ख़बर ॾींदा हलूं त तारिक रज़ाक खान दारेजो जी तैतुन ऐं अब्दुल अलीम बलोच SSP मटियारी जे हुकमनि ते मटियारी पुलिस तरफ़ां मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं। SDPO हाला मोहम्मद याकूब बुरड़ो जी निगरानी हेठि SHO बिरशां राना जमशेद अली राजपूत पंहिंजे स्टाफ समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कयूं। कार्रवाई दौरान टिमोर शाख मोरी बरसां मंशात फ़िरोश सैयद राजा हुसैन वल्द सैयद अल्ताफ हुसैन शाह खे 250 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार कयो वियो। साॻी तरह थीम स्टैंड भरिसां मंशात फ़िरोश नवीद हैदर मल्ला वल्द गुलाम हैदर मल्ला खे 150 अदद मेन पुड़नि समेत गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त हेलीपैड भरिसां मंशात फ़िरोश जमील मीरजत वल्द सावन मीरजत खे बि 150 अदद मेन पुड़नि समेत गिरफ़्तार करे मथन केस दाख़िल कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।